साचो सतराम साहब SSD मंडल शजरकारी मुहिम जे लाइ आज सचो सतराम तीरथ धाम ते कल खां सभु पंहिंजा पाण ऐं ॿी चीज़ूं लॻाए रहिया आहिनि ऐं इहा शेवा इन्हनि खई आहे ऐं हर महीने अची करे उनजी देखरेख बि कंदा संभाल बि कंदा ऐं विच में बि उनजे लाइ उहो कंदा रहंदा ऐं बि सभु करण जे लाइ हितो जा जे सभिनी प्यारनि खे पूज देवरी साहब सन सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना